जियां त अॼु जमियत उलमा इस्लाम तालक़ी रतेदरे जे तरफ़ां ही मुज़ाहिरो पुरअमन एहतजाज दिल दे दर्द सां हिकिड़ी दाह करे रहियो आहे। आया मुसलमाननि ते आख़िर केसि ताईं ज़ुल्म थींदो रहंदो जॾहिं त अमेरिका पंहिंजे पालियल कुते खे एतिरो छुड़वाग छॾे ॾिनो आहे जो हू मुसलमाननि खे एतिरे कातिल जे ज़हर सां ख़तमु करे रहियो आहे जो असांजा आलमी सतह ते मुसलमान हुक्मरान ॼण गहरी नींद में सुम्हियल आहिनि। जेका उहा निंड उन्हनि ते इहा दलालत करे थी त उहो दौरु हुयो जॾहिं हिकु मुसलमान फ़तह जे लाइ जेकॾहिं अल्लाह अकबर जो नारो हणंदो हो त कुफ़र जे ऐवाननि में ज़िलज़िला पैदा थींदा हुया। लेकिन अॼु आलमी सतह ते कुफ़ार ऐं उहो कुफ़र उहो इसराइल रज़ील क़िस्म जो जेको मुसलमान ते ज़ुल्म जी इंतिहा करे रहियो आहे। बैतुल मुक़द्दस ते हमला, ग़ज़ा जे मज़लूमनि ते एतिरे क़दुरु ज़ुल्म जो उन मज़लूम ग़ज़ा जे मुसलमाननि खे न पाणी ॾिनो थो वञे, न खाधो ॾिनो थो वञे, न उन्हनि ते रहम कयो थो वञे। एतिरे क़दुरु जो अॼु खां 2 हफ़्ता पहिरियां जेको आलमी सतह ते जंहिंमां मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू इन इंसानी हमदर्दी जे नाते सां पंहिंजे उन झंडे खे इंसानी समूद फिलोटीला जे नाले सां बहरी कश्तियुनि जे ज़रिए आवाज़ इंसानियत उथारे करे उहे उन मंज़िल ऐं मक़ाम ते पहुचाइणु चाहिनि पिया जिते इंसानी हमदर्दी थींदी आहे। असां त घणे भाङ ईअं ॾिठो आहे जेकॾहिं को रस्ते वेंदे माण्हू हूंदो आहे उहो कोशिशि कंदो आहे त जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं को कुतो आहे या को ॿिलो आहे या का अहिड़ी शइ आहे जंहिंखे तकलीफ़ पहुचे थी हू उन खां परहेज़ कंदो आहे, पासीरो थी वेंदो आहे मतां को उनखे इज़ा अचे। लेकिन हिननि बेग़रतनि खे ज़ालिमनि खे आलमी सतह ते ईअं करे सम्झो त वहशियाणे दरिंदे जो हिकिड़ो एतिरे क़िस्म जो जानवरनि जो लक़ब ॾिजे, उन्हनि खे बेग़रताइब जो लक़ब ॾिजे, उन्हनि खे इंसानी ज़ात जे नासूर जो लक़ब ॾिजे त बि ॾेई सघिजे थो। लेकिन हिन वक़्तु उन्हनि मज़लूम जे अंदरि उन मुसलमाननि खे एतिरे क़दुरु तकलीफ़ ॾिनी वई आहे जो अॼु पूरे मुल्क जे अंदरि एहतिजाज कयो वियो आहे। उन एहतिजाज जे अंदरि अॼु असां पंहिंजे क़ाइदे मिलत इस्लामिया जो हुक्म ते ऐं क़ाइदे सिंध हज़रत अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहिब जे हुकुम ते ज़िले अमीर मोहतरम हज़रत अल्लामा नासिर ख़ालिद महमूद सुमरो साहिब जे हुकुम ते पंहिंजे जमियत उलमा इस्लाम तालक़े जी क़यादत सां गॾु हिन चौक रतेदरे ते आवाज़ ॾेई रहिया आहियूं। इंशा अल्लाहुल अज़ीज़ जेसि ताईं हिन जान में जान आहे इंशा अल्लाह फ़लस्तीन तां बच्चा बच्चा क़ुर्बान कबा।